ख़बर है घोड़की में तव्हां सां शेयर कयूं पिया नज़रनि त घोड़कीअ जे रेलवे स्टेशन रोड जे रिवासन अनवर अली मेमण, सजाद अली मेमण ऐं जावेद मेमण जो पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि ख़िलाफ़ एहतजाज। अली वसीर जी रिपोर्ट मुताबिक़ घोड़की जे रेलवे स्टेशन रोड जे रिवासन अनवर मेमण, सजाद मेमण, जावेद मेमण प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मिल्कियत जे मामले तां संदसि बिरादरीअ जे माण्हुनि सां झड़ो हलंदड़ आहे, जंहिंमां असांखे हिसो नथो ॾिनो वञे। हुननि जो चवणु आहे त संदसि ॾाॾे जी मिल्कियत बाबति घोड़की जे सेशन कोर्ट में केस हलंदड़ आहे, जॾहिं त अदालत पारां असांखे हिसो मिलियो आहे। जंहिं बाद हुननि ॿीहर सखर जी अदालत में पटिशन दाख़िल कराई। सखर जे सेशन कोर्ट में बि असांजे हक़ में फ़ैसिलो आयो आहे। मुख़ालिफ़ धुर जे माण्हुनि टीहर कराचीअ जी हाई कोर्ट में केस दाख़िल कयो। कराची हाई कोर्ट जी अदालत रेवेन्यू डिपार्टमेंट समेत पुलिस खे लेटर जारी कयो त अनवर मेमण खे कब्ज़ो छॾाए ॾियो। जंहिंखां पोइ अदालत जा मुलाज़िम ऐं रेवेन्यू डिपार्टमेंट समेत पुलिस साण करे वाक़िअ हंधि पहुतासीं, जिते मुख़ालिफ़ धुर जे माण्हुनि सरकारी अमलदारनि समेत सजाद मेमण खे ज़ख़्मी करे छॾियो आहे। हुननि चयो त संदसि वालिद अनवर मेमण खे अदालत हिसे मुताबिक़ 6 वेसा ॾिना आहिनि, जंहिं ते सौटनि कब्ज़ो कयो आहे।